सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते सॼी सिंध जियां हैदराबाद में भी सकाफ़ती ॾिहाड़े जूं तयारियूं ज़ोरनि शोरनि सां हली रहियूं आहिनि। कासमाबाद जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल हादी नगर में इल्म पिरायो सिंध समारोह जे उनवान हेठि तक़रीब मुनक़िद कई वई। ॿारनि खे तमामु घणी ख़ुशी थी आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, असांजी सिंध जी जेका तारीख़ आहे 5000 साल पुराणी आहे ऐं सिंधी ॾिसो 5000 साल पहिरीं खां वठी तहज़ीब याफ़्ता ऐं तालीम याफ़्ता क़ौम हुई। सिंधी उहा पहिरीं क़ौम आहे जे माण्हुनि खे कपिड़े ओढ़ण जो ढंग सेखारियो ऐं उन जे लाइ मूंखे जेको आहे न हिकिड़ी सिंध वासियुनि सां हिकिड़ी मुंहिंजी अपील आहे, दरख़्वास्त आहे त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में पढ़ायो। ये हादी नगर जो स्कूल है गर्ल्स एंड बॉयज़ मिक्स एंड प्राइमरी स्कूल है ऐं असांजे स्कूल में कल्चर डे जे हिसाब सां जेको इहो असां हिते प्रोग्राम कयो आहे सिर्फ़ु इन करे त ॿारनि में इहो अवेयरनेस अचे त सिंध में छा आहे ऐं उन में कहिड़ा कल्चर आहिनि। छो जो हींअर जो जदीद दौर में माण्हुनि छा कयो आहे, रुगो मोबाइलनि ते ॿाहिरि मुल्क जो आहे, एक्चुअल सिंध जा छा आहे, मोहनजो दड़ो छा हो ऐं अहिड़े नमूने शाह भिटाई छा हा। त असां पंहिंजो जेको हिकिड़ो टैबलो करायो त पंहिंजो आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी सभु कुझु करे सघनि था। अॼु अजरक टोपी जो ॾींहुं हो मल्हायो हुओ, डांस कई ऐं ॿियो कपिड़ा पाता सिंधी, इहो सकाफ़त मल्हाई। ॿारनि सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया, जॾहिं त इल्म पिरायो सिंध समारोह जे सरे हेठि तक़रीरी मुक़ाबिलो पिणु कयो वियो। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु ज़फ़र हकड़ो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।